अखबार वती तुम सुबुह खां वठी बगल में लगाए पियो घुमां जंहिं माण्हू खे चवां थो यार हीअ मूंखे महिरबानी करे अखबार पढ़ी ॿुधायो त मुल्क जी का ख़बरचार वठां जंहिंखे घणो चवां वांदो कोन आहियां। हाणे छा आहे दुनिया जा खफ़ा बाला आहिनि सभु को वीचारो खफ़े में लॻो पियो आहे। वरी अखबार जेका साबु बा 25 रुपया हर शइ बा महांगी हर शइ जा रेट चढ़िया पिया आहिनि। वञ तोबा तोबा ए अबा 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 हे यार हिकिड़ो मिंट यार ॿ मिंट खे छॾ यार महिरबानी करे यार मूंखे अखबार पढ़ी ॿुधाए वरी तो कटे तो पढ़े ॿुधाए न हींअर मूंखे 2 मिंट यार सुबुह खां वठी अरे मसलो थींदो यार अरे मसलो कोन मसइलो थींदो यार महिरबानी कर बाबा ॻाल्हि ॿुध तो ॾाढी दर्द अरे मूंखे होॾा वञणो अरे आहे यार मुंहिंजी ॻाल्हि ॿुध 25 रुपया भरिया अथमि 25 रुपया अरे तूं ॿुध अखबार पढ़ ई ॿुध त सही अरे यार तूं 2 मिंट महिरबानी कर यार बाबा चंगे ये ख्याल सां पियो अरे यार पोपियो वञे भला यार महिरबानी कर यार हालू करो पढ़ी अखबार पढ़ी ॿुधाए यार कुझु का फनी करा ॾिठी पई त पोइ कोन थींदी न अखबार में जेको लिखल आहे उहो मूंखे यार महिरबानी करे ॿुधाए ये अखबार अंग्रेजी में लिखल आहे सिंधी अखबार आहे यार बाबा ॾिस त सही अंग्रेजी आहे हाउ मेनी हथ टेके फल पर कोती हां कौन तो समझी अंग्रेजी न अखबार इहो तूं हाणे छा पियो चवे बाबा टेक यूअर सामान गो यूअर घर इहो वरी छा आहे मूं त कोन सम्झो आऊं पढ़ल अंग्रेजी आहियां अंग्रेजीअ में पढ़ी तोखे ॿुधाईंसि त भले तूं सिंधी बाबा अंग्रेजी पढ़ल ईअं न हा पर सिंधी त आख़िर पढ़ियो हूंदे हीअ सिंधी में अखबार पढ़ी ॿुधाए सिंधी में मूंखे त ख़बर आहे घटि माण्हू आहिनि पोइ लिखल आहे काइम कंपनियूं 5 लाइ हलाइण खे रेलवे फ़ैसिलो जो ॾियणु लीज़ ते खे मिल्स स्टील ऐं घटाइण आधा अधो मुलाज़िम AIP इहो छा इहो सिंधी में ॿुधायो अरे इहो त मूं त सम्झो ई कोन बाबा अरे बाबा काइम कंपनियूं हा काइम कंपनियूं 5 लाइ हलाइण खे रेलवे फ़ैसिले जो ॾियणु अरे बाबा तूं मूंखे सुबुह तो पढ़ी ॿुधाए न बाबा मां अंग्रेजी पढ़ल आहियां अंग्रेजी में पढ़नि सिंधी यार ईअं न कर तूं हता मूंखे पढ़ी ॿुधाए न सिंधी आहे ख़बर भला बि आऊं अचां न वञी न अरे बाबा मूंखे तकड़ आहे मूंखे वरी पोयां कुता निकिरी ईंदा मूंखे मिलंदा अरे बाबा कोता तोखे कुता खाने यार मूं अखबार वरिती आहे सुबुह खां वठी आऊं फरा पियो को मूंखे माण्हू पढ़ी नथो ॿुधाए तूं वञी अरे नाक कोन पढ़ियासीं उमिरि खारे छॾीसीं हाणे ॿियनि जा मोहताज थी पिया आहियूं हाणे अखबार जे लाइ बि हुनखे मथ थो करियां त ख़ुदा जे वास्ते मूंखे पढ़ी ॿुधायो त मुल्क में छा पियो वहे छा पियो वापरे। हाणे असीं अनपढ़ियल उठ असांखे त ख़बर ई कोन्हे त दुनिया में छा पियो थिए। अरे अदा अरे आऊं त कोन पढ़ियसि पर ख़ुदा जे वास्ते अवीं त पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो यार पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो।